अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस जो ॾींहुं 17 डिसंबर ऐं पंहिंजे व्लॉग जी शुरूआत कयां थी। मां 10 थियण वारा आहिनि, थिया न आहिनि, अञा कुझु मिंट बाक़ी आहिनि 10 में। नाश्तो करे वरितो, हाणे चांहि पीती ऐं अॼु ख़बर पई इतला आयो त मासी असांजी खे टाइफॉइड थी वियो आहे, उहा कोन ईंदी। सो हाणे वञी मां अची वई आहियां कमु करण वारे मोड में। कमु करिणो हूंदो आहे त मां रओ लाइ रखंदी आहियां पासे ते, पोइ हे मुंहिंजो हुलियो हूंदो आहे। सो मां वेंदमि थांव धोइणु, त थांव धोइण जे लाइ कोई शॉल या रओ पाइणु त ॾाढो मुश्किल कमु आहे। ऐं उनखां सवाइ हीउ मां काउल पातो आहे, नेक वार्मर। इहो मूंखे सुगन ठाहे ॾिनो ऐं अहिड़ो ॿियो बि हिकिड़ो पियो आहे। त इलाही सारियूं उन जूं नंढियूं नंढियूं शयूं निटिंग करे उहो मूं ॾे मोकिलींदी आहे, जेके मां चवंदी आहियांसि। ईअं न उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां न, छो त हुनखे ख़बर आहे मां हर शइ न पाईंदमि। त एॾो सीउ आहे ॿाहिरि, एॾी थधी आहे, तव्हां यकीन कयो सुबुह जो नमाज़ पढ़ण खां पोइ मूंखे ज़रूरत न पई थिए त मां वॉक करणु वञा, त अॼु मां वॉक खां जेको गुसायो आहे गोभी हई आहे। हालांकि मूंखे ख़बर आहे इहो मुंहिंजे लाइ ॾाढो सम्झो हिकु ॾींहं जो लॉस थी वियो, पर अञा को हल न आहे। हवा इंतिहाई, हाणे बि थोरी देरि ॿाहिरि वियमि, कचिरो वठणु आयो छोकिरो, त एॾी हवा शदीद हुई जो मां सोचियमि त चङो थियो मां सुबुह न वियमि, न त मां अलाए छा थिया। कल्ह बि इहा हालत हुई जो वॉक करण खां पोइ मां जॾहिं घर आई आहियां मंझंदि ताईं मुंहिंजा पेर गर्म न पिया थियनि। उस में वेठी आहियां सॉक्स लाहे करे, उनखां पोइ वञी मस कुझु फ़र्क़ु पियो। सो अॼु अलाए सॼे ॾींहं में छा कंदमि ख़बर न आहे, त फ़िलहालु त धोईंदमि थांवनि जो ढेर, ठीकु आहे। सो उनखां पोइ मिलंदासीं। थांव धोई वरिता आहिनि ऐं खीरु काढे छॾियो। हाणे कंदमि थोरी देरि रेस्ट। लंच जेको आहे ठाहिणो कोन्हे, छो त राति जो पुलाउ पचायो त उहो इलाही सारो पियो आहे, अञा उन मां ई असांजो मंझंदि जो कमु थी वेंदो। हाणे कंदमि थोरी देरि रेस्ट। तव्हांखे यादि हूंदो ही मां कुशन कवर ठाहियो हिकिड़ो ऐं रनर बि ठाहियो हुअमि। सो इहो मूंखे सेट कंप्लीट करिणो आहे। इलाही ॾींहंनि खां सोचां थी, डिफरेंट कमु थींदा था रहनि ऐं इहो कमु रहिजी थो वञे, त मां इहे हिननि जी कटिंग कंदमि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जीअं पोइ टाइम मिलंदो तीअं मां हिननि जी सिलाई बि कंदमि। ऐं अॼु त सीउ एॾो आहे जो मूंखां कोई कमु नथो थिए, त मूं सोचियो त आख़िर ईअं ज़िंदगी न गुज़रंदी आहे, त मां सवड़ पाए सुम्ही पवां त पोइ छा थींदो। तंहिंजे करे मां उथियमि ऐं हिन महिल 12 थिया आहिनि ऐं मां इलाही सारो रेस्ट करे चुकी आहियां। सो हिन जी कटिंग कंदमि, कुझु ॻाल्हियूं बि करे था वठूं। ऐं हीउ जेको मां ठाहियां थी रिलियूं या रिलियुनि मां पैचवर्क मां कुझु बि, त इहो मूंखे शौक़ु थियो पंहिंजी पुफीअ खे ॾिसी। मां उन्हनि सां गॾु रहंदी हुअमि ऐं लाड़काणे में उन्हनि सां गॾु रहंदी हुअमि, उते मां पढ़ंदी हुअसि। त पोइ उहा रिलियूं सिबंदी हुई ॾाढियूं, त मूंखे उनखे ॾिसी तमामु घणो शौक़ु थियो रिलियूं ठाहिण जो। उन मूंखे हथु वठी टुकड़ियूं ॻंढणु, टाको हणणु ऐं फिनिशिंग करणु, इहे मूंखे उन सेखारिया। सो इहो उनजो अहसानु आहे मूं ते। मां अञा ताईं उनखे दुआऊं कंदी आहियां, अलाह ज़रूरु उनखे अजर ॾींदो। उहा हाणे दुनिया में न आहे, पर उहा मूंसां हिकिड़ी अहिड़ी नेकी करे वई आहे जेका मूंखे हमेशह कमु थी अचे ऐं मां उनखे अञा ताईं उन कम खे हलाईंदी थी अचां। ऐं हीअ जेके मां टुकड़ियूं मापे रही आहियां, कटे रही आहियां, इहे मां डिफरेंट टाइम्स ते डिफरेंट पंहिंजे वीडियोज़ में सेखारे चुकी आहियां त कटिंग कीअं कजे ऐं उनजी माप कीअं कजे। छो त जेकॾहिं माप परफेक्ट हूंदी आहे न, त उन शइ जो जेका शइ तव्हां ठाहियो था उहा बि परफेक्ट ठहंदी आहे। पर जेकॾहिं माप ई सही न हूंदी, कटिंग सही न हूंदी, त पोइ सिलाई में उहो घटि वधि थियूं थी वञनि। ऐं ॿियो मां ॾिसां थी रेडीमेड रिलियूं जेके मिलनि थियूं, ॾिसण में एॾियूं त ख़ूबसूरत आहिनि, पर तव्हां उन्हनि खे वेझो खां ॾिसो त उन में तव्हांखे बैलेंस नज़र न ईंदो। कुंड कुंड खां हटियल हूंदी, घटि वधि हूंदियूं, नंढियूं वॾियूं टुकड़ियूं हूंदियूं। बसि उहो रंगीन जो आहिनि त पोइ परे खां उहे सुहिणियूं थियूं लॻनि, पर हक़ीक़त में उन्हनि में एॾी ख़ूबसूरती आहे कोन जहिड़ियूं नज़र थियूं अचनि। पोइ इन करे मूंखे उहे वठंदे या सजेस्ट कंदे कंहिंखे बि मुंहिंजी दिलि न चाहींदी आहे, छो त उन में फाइन फिनिशिंग न आहे। ख़ूबसूरती त आहे रंगनि जे करे, ज़ाहिर ज़रियूं ज़रियूं ॻंढियो त कुझु न कुझु त हसीन ठही पवंदो। ऐं हीअ जीअं तव्हां ॾिसो था, हीअ 4 इंच वेकिरियूं मूंखे टुकड़ियूं कटणियूं आहिनि, त मां इन जे लाइ पहिरियों 4 इंच वेकिरियूं पटियूं थी कटिया ऐं पोइ इन मां कटींदमि स्क्वायर्स। सो इहो ई मुंहिंजो हमेशह खां तरीक़ो हूंदो आहे, इन करे मुंहिंजी माप जेका हूंदी आहे परफेक्ट बीहंदी आहे। इहा वॾाई न आहे, पर इहो हिकिड़ी टेक्निक आहे जिन खे फॉलो करे माण्हू हिकिड़ो तमामु बहितरीनु कमु करे थो सघे। त थोरो ख़फ़ो हूंदो आहे बसि, हूअं त अंदाज़े सां कटियो त इलाही तकड़ि में कटिजी वेंदियूं, पर पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ उनजो रिज़ल्ट वरी उहो बि अहिड़ो ई हूंदो आहे। तंहिंजे करे मां हमेशह, हाणे जीअं मूंखे 4 इंच वेकिरियूं खपनि, त मूं 4-4 इंच जूं ही पटियूं मापे करे
हाँ कटियां थी इन खां पोइ हाणे मां स्क्वायर्स कटींदमि पोइ स्क्वायर्स मां कटबा ट्राइंगल्स ऐं मां ही थोरो कुछ तादाद में कटियां थी त जीअं बाक़ी 3 कुशन कवर जेके आहिनि मुंहिंजा उहे ठही वञनि ऐं बचियल पीसिस बचियल पटियूं मूं वटि कॾहिं बि ज़्यान न थींदियूं आहिनि मां हिन जो तव्हां सां इलाही दफ़ा शेयर बि करे चुकी आहियां बहितरीनु इस्तेमालु मूं हिननि मां रसियूं ठाहियूं आहिनि वॉल हैंगिंग्स ऐं प्लांट होल्डर्स ठाहिया आहिनि शेल्फ्स इन्हनि सां मां ठाहिया आहिनि शेल्फ जूं रसियूं जेके शेल्फ में वधण जे लाइ सो इहो हाणे मां कमु कंदमि कंटिन्यू काफ़ी देरि मां हिते वेठी हूंदमि हिन महिल मुंहिंजो कमु इहो आहे त साम्हूं टी वी ते हले न्यूज़ चैनल मां शौक़ु सां ॾिसंदी आहियां जॾहिं घर में कोई न हूंदो आहे त मां सिर्फ़ु ख़बरूं ॿुधंदी आहियां ऐं पोइ हुन में टॉक शोज़ मुंहिंजा फेवरेट हूंदा आहिनि न्यूज़ मां हमेशह वाक़ुफ़ु रहणु चाहींदी आहियां हालात हाज़िरा खां भले मुंहिंजो सियासत सां या हिन सां को हिसो न आहे को वास्तो न आहे पर असां जॾहिं जंहिं मुल्क में रहूं था त उन जे बारे में ॼाणणु या दुनिया जे बारे में ट्रेंड्स कहिड़ा पिया हलनि छा पियो थिए इहो मां ज़रूरु कोशिशि कंदी आहियां त मूंखे ख़बर हुजे सो हाणे कंटिन्यू मां हिते इहो ई कमु कंदसि काफ़ी सारी टुकड़ियूं मां कटे वरितियूं आहिनि ऐं हमेशह ईअं बंचिस मां कटींदी आहियां पोइ सिबंदी आहियां पोइ जॾहिं आख़िर में थोरी ज़रूरत हूंदी आहे त उहो मां काउंट करे पोइ कटींदी आहियां त हाणे ॾींदमि मां मशीन खे तेल हाणे मां ॾियां थी मशीन खे तेल ऐं तेल आम मां वठंदी आहियां दुकाननि तां जिते सिलाई मशीन जो सामान मिलंदो आहे उन्हनि खां जेको आहे जेको बि तेल अवेलेबल हूंदो आहे मां उहो वठंदी आहियां ऐं सभिनी खां पहिरियों त मां कोई एक्सपर्ट न आहियां पर मां पंहिंजी मशीन जो जेतिरो बि ख़्यालु रखी सघंदी आहियां उहो मां तव्हां सां शेयर थी कयां हिकु त हिनखे मिटी न पवणु ॾियो मिटी जीअं त असांजे इलाइक़नि में ॾाढी आहे डस्ट जो त को हदि हिसाब ई कोन्हे ठीकु आहे उनखां सवाइ हिन में मथे कुझु सुराख ॾिनल हूंदा आहिनि शायदि तव्हांखे ॾिसण में अचे हाणे इहो मुश्किल थो थिए कैमरा खणा ऐं जीअं ॾिसो हिते हीअ सुराख आहिनि पहिरियों त इन्हनि में ॿ टे फुड़ा मां तेल जा विझंदी आहियां ऐं उनखां पोइ हिते मशीन जा जेके पेर आहिनि हिते बि ऑयल विझणो आहे ऐं उनखां पोइ मां हिनखे खोले अंदरि हिन जा जेके बि जोड़ आहिनि उन्हनि में मां तेल विझंदी आहियां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ठीकु आहे ऐं तव्हांखे मशीन खोलींदो त तव्हांखे आइडिया थी वेंदो त भई कहिड़ा कहिड़ा हिन जा पार्ट्स जेके हूंदा आहिनि हलाइण में मूव कंदा आहिनि ठीकु आहे जेके बि हिन जा संद आहिनि जोड़ आहिनि ऐं मशीन खे तव्हां थोरो फीथे खे हलाए बि ॾिसो ऐं पोइ ॾिसो त किथे किथे हीअ जेके हिन जा जेके पुर्ज़ा आहिनि उहे मूव था कनि ॾिसो हलाईंदासीं त ख़बर पइजी वेंदी त कहिड़ियूं कहिड़ियूं हिन जूं जायूं आहिनि जेके मूव थियूं कनि उन्हनि सभिनी संदनि में जोड़नि में जेको आहे तेल विझणो आहे ऐं मूंखे मुंहिंजी अम्मा खे त कॾहिं बि टेंशन न हूंदो मुंहिंजो बाबा ज़रे घटि इंजीनियर हो पोइ सॼी मशीन जा पुर्ज़ा खोले घासलेट में साफ़ु कंदो हो ऐं पोइ अम्मा खे कॾहिं बि टेंशन न हूंदो मशीन अम्मा जी हमेशह ई जेका हूंदी फस्ट क्लास हूंदी टिप टॉप हूंदी अम्मा खां पोइ वरी असांजी बि मशीन थी वई अम्मा बि सिबंदी असां उन ते ई सिखियासीं ठीकु आहे सो हिनखे हाणे थोरो हलाइणो पवंदो त जीअं तेल जेको आहे हिन जे अंदरि सॼनि पुर्ज़नि में चङी तरह सां विरहाइजी वञे हीअ ॾिसो कोई बि कपिड़ो खणो मां छा कंदी आहियां मुंहिंजी हालत ॾिसो हलो इहो बि तव्हां सां शेयर थी कयां त जेके घर में मां कपिड़ा पाईंदी आहियां लॉन जा पोइ उन्हनि जूं ॿाहूं मां कटे छॾींदी आहियां पोइ उहे कटियल ॿाहूं मां ईअं यूज़ कंदी आहियां कॾहिं चुल्हा साफ़ु करे कॾहिं मशीन साफ़ु करे सो हिनखे कंदासीं साफ़ु थोरो डिटेल में चवां थी त मुंहिंजे घर में नंढड़ी हिकिड़ी कपिड़े जी इगड़ी टुकड़ी धाॻो ऊट पटांग जेको बि मटीरियल हूंदो आहे जेको शायदि आम घरनि में उछलायो वञे मुंहिंजे घर में उहो सभु कुझु यूज़ थींदो आहे सो हिनखे थोरो मां कॉटन बड सां बि साफ़ु कंदमि कॉटन बड मां खणी आहियां हीअ जेके मथियां आहिनि न हिन जा हिन में या त कंहिं ब्रश सां को पुराणो टूथब्रश हिकिड़ो रखी छॾिजे हिन कम लाइ छो त हिन जे लाइ नओं वठणु फज़ूल आहे यूज़ड कहिड़ो बि टूथब्रश हुजे हिन जे लाइ उहो वठी छॾिजे त अहिड़े पार्ट्स खे साफ़ु करण जे लाइ हिन मां हीअ मिटी कढण जे लाइ हीअ जेके आहिनि बहितर इहो ई आहे त हिननि खे ब्रश सां साफ़ु कजे पहिरियों मां हिनखे तेल खे फ़िलहालु मशीन खे न हलायो आहे पहिरियों मां हिन जो कचिरो कढी वठां सो हीअ बहितर तरीक़ो आहे हाणे हिनखे हलाईंदासीं ऐं मां हिन जे हेठां हीअ पुराणो कपिड़ो ज़रूरु रखंदी आहियां ऐं ॿियो हितां हिनखे हीअं झलींदमि छो त हिन मां तेल जा छंडा निकिरंदा आहिनि हिनखे असां त नथ चवंदा आहियूं तव्हां अलाए छा चवंदा हिन पार्ट मां
पोइ तेल जा छंडा निकिरंदा आहिनि। ऐं ॿियो त वरी जॾहिं मां सिलाई कंदमि इलाही हिन जो आवाज़ु जेको हल्को थी वियो आहे। ॿियो मां छा कंदी आहियां, जॾहिं सिलाई कंदी आहियां न त हीअ मां साम्हूं हिकिड़ो पुराणो कपिड़ो बेकार कपिड़ो वॾो पीस हीअं विछाए छॾींदी आहियां हिन टुकड़े जे अपोज़िट, त जे सिलाई में बि कुझु छंडा अगरि सन्हा सन्हा बिल्कुलु सन्हा टाइनी छंडा हूंदा आहिनि उहे निकिरनि त मुंहिंजो कपिड़ो या जिते मां वेठी आहियां साम्हूं हे मुंहिंजो पियो आहे शेल्फ त इहो ख़राबु न थिए, इहो एहतियात करणु ज़रूरी हूंदो आहे। सो हिनखे मां फ़िलहालु हिते छॾे ॾींदमि। ऐं हिन पंहिंजी तेल जी दॿीअ खे रखण जे लाइ मूं कॾहिं ई डेकोरेट कयो हो बॉक्स, त हिन में मां रखंदी हुयमि तेल जी दॿी। त इहो थी वियो हाणे ॾाढो मेरो ऐं पुराणो ऐं साफ़ु करण सां बि साफ़ु नथो थिए, तव्हां ॾिसी सघो था। सो वरी का ॿी दॿी ॾिसंदमि, छो त मां हिनखे डायरेक्ट कंहिं सरफेस ते न रखंदी आहियां, त मूंखे इहो ख़तरो हूंदो आहे त अगरि थोरो घणो बि तेल हितां हुतां उसनि पासनि में लॻियलु हूंदो त मुंहिंजो उहा जाइ ख़राबु थींदी जिते मां रखां थी। सो हिनखे छॾे ॾींदमि हाणे, या हिते रेस्ट कंदी, हिनखे आराम सां ग़िज़ा मिलंदी सभिनी पुर्ज़नि खे, उनखां पोइ मां हिन ते कमु कंदमि। तारीख़ घर में आहे छो त हुन पंहिंजी एनुअल जेके हिननि जूं मोकलूं हूंदियूं आहिनि उहे हिन जूं अॼु खां शुरू आहिनि। सो चई पुलाव सां गॾु कबाब खपे। ॿाहिरि वियो आहे आवाखान हॉस्पिटल वॉलंटियरी जेको आहे वैक्सीन जे लाइ, वैक्सीन हणाइण जे लाइ। सो उनजे लाइ कबाब ठाहे पचाए थी रखां, थोरी देरि में अची वेंदो। ऐं असांखे त ज़रूरत न हूंदी आहे, हीअ हमेशह बिरयानी ऐं पुलाव सां ॾाढे शौक़ु सां कबाब खाईंदो आहे। ऐं अगरि हिकिड़ो या ॿ बि आख़िर में बचियलु हुजे न उहो वरी मां हिन जो ई रखी छॾींदी आहियां तारीख़ जो, उनखे असां हथु हलाईंदा आहियूं। छो त ज़ाहिर रोज़ु रोज़ु ठाहियां कोन थी, त पोइ मां हिनखे ई तरजीह ॾींदी आहियां। टाइम थियो तक़रीबन 3:15 ऐं लंच ठाहियो, खाधो पचायो जेको बि थियो, नमाज़ पढ़ी, ऐं हाणे मां ठाहे थी पंहिंजे लाइ चांहि। सो जीअं जीअं सियारो थींदो तीअं तीअं मुंहिंजी जेका आहे चांहि जी आदत वधंदी वेंदी। वरी जीअं सर्दियूं घटि थींदियूं आहिनि त मां वरी वापसि पंहिंजे हुन रूटीन ते अची वेंदी आहियां। सो चांहि ठाहे थी वठां। अञा ताईं गुड़ न वठी आया हो, छो त 2-3 कम थियनि त वञिजे मार्केट। ऐं पंहिंजे स्कूल जो हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां थी ॻाल्हि। त मां जीअं स्कूल में जॉब कंदी हुयमि छॾियमि, त उहो कैथलिक बोर्ड जो स्कूल आहे, ठीकु आहे। सो उते टीचर्स ऐं स्टूडेंट्स मुस्लिम्स ई आहिनि मोस्टली, पर के टीचर्स क्रिश्चन बि आहिनि, कुझु स्टूडेंट्स बि क्रिश्चन आहिनि, ठीकु आहे। बाक़ी मैनुअल स्टाफ जेको बि आहे, पटेवाला आहिनि, मासियूं, आयाऊं, अहिड़े क़िस्म जा उहे सभु क्रिश्चन्स ऐं इंतिहाई ग़रीब। सो इन करे उते उन स्कूल में कमु करण जे करे मूंखे उन्हनि जी गुरबत जेका थोरी वधीक वेझो खां ॾिसण जो मौक़ो मिलियो। पोइ उते बि मां इहो कंदी हुयसि त क्रिसमस जे मौक़े ते दिसंबर में गिफ्ट्स पैकेट्स ठाहे मां उन्हनि ॿारनि में विरहाईंदी हुयमि। पोइ जॾहिं मां इहे शयूं जमा करण जो इहो तरीक़ो हूंदो, मुंहिंजा स्टूडेंट्स टीचर्स सभु सपोर्ट कंदा हुआ। ऐं जॾहिं बि मां इहे विरहाईंदी हुयमि पैकेट्स, त वरी मां पंहिंजा फ़ोटोज़ बि शेयर कंदी हुयमि, सभिनी खे ख़बर पए त भई इहे कमु थियो। ऐं जंहिं मूंखे हेल्प ॾिनी उन्हनि ताईं उहा मालूमात बि पहुचणु घुरिजे, मोटिवेशन जे लाइ बि। सो ईअं हिकिड़ी मुंहिंजी अमेरिकन फ्रेंड आहे कॉलिन, सो उन जॾहिं मुंहिंजा फ़ोटोज़ ॾिठा त उहा ॾाढी इंस्पायर थी वई। उन हिकिड़ो मूं ते आर्टिकल बि लिखियो। सो उहो पर हिते हाणे मां शेयर नथी करे सघां, छो त एॾो सारो पढ़ण में मूंखे न सम्झ में नथो अचे यूट्यूब ते कीअं शेयर कजे। त पोइ उन मूंखे इलाही दफ़ा इहो बि कयो जो हिकु दफ़ो त पैसा मोकिले, शायदि 35,000 मूंखे यादि नथो अचे, एतिरा हुया, ठीकु आहे। ऐं ॿिए दफ़े में वरी इलाही बॉक्सिस भरे, नंढा नंढा गिफ्ट्स जेके वरी मूं गिफ्ट पैक्स ठाहिया जॾहिं, त उन्हनि में मूं उहे टॉइज़ ऐं उहे शयूं जेके बि हुन पेंसिलियूं वेंसिलियूं अलाए छा बि हुयो, पूरी ईमानदारी सां ज़िमेदारी सां मूं उहे उन्हनि में विझी विरहायूं। हिकिड़ा लिफ़ाफ़ा मां तव्हांखे शो कंदमि हाणे, मां नंढिड़ो वीडियो क्लिप ठाहियो आहे उन्हनि फ़ोटोज़ जो। त उहे लिफ़ाफ़ा मूं सिलाई मशीन ते सिबिया, ऐं उहे लिफ़ाफ़ा बि मूं कॉलिन खां ठाहिणु सिखिया। छो त उन मूंॾे जॾहिं कार्ड मोकिलियो हो, ख़त मोकिलियो हो, त अहिड़े लिफ़ाफ़े में विझी मोकिलियो हो जेको हुनजे पंहिंजे हथ जो सिबियलु हो, यानी कागज़ जो लिफ़ाफ़ो पर सिबियलु। त इहो तव्हां ॾिसी सघंदव हिन वीडियो में।
त इहे मां तव्हां सां कुझु वीडियो फोटोज़ कुझु शेयर कयां थी वीडियो जी शक्ल में, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुंहिंजा ठाहियल आहिनि, हिकु दफ़े जा न आहिनि। सो मूंखे इंसान अज़ीम आहे, मुंहिंजे लाइ इंसान अहम आहे, चाहे उहो कहिड़े बि ज़ात क़बीले रंग नस्ल ॿोली जो आहे। जेकॾहिं उहो तकलीफ़ में आहे त उहो अहम आहे। ऐं नंढे ॿार जे मुंहं ते त मुस्कुराहट ॾिसी त सची ॻाल्हि आहे, मुंहिंजा त सॼा थकल ई वेंदा। ऐं मूंखे वरी हर दफ़े नई सही अहिड़ा कम करण जो शौक़ु जाॻंदो। सो हाणे मां सभिनी खां पहिरियों त सॉक्स पाए वठां, छो त मंझंदि जी निमाज़ पढ़ण महिल मां इहे लाथा त अञा ताईं कोन पाता अथमि। वरी हाणे 3 बजे जी निमाज़ ताईं इहे पातल हूंदा, यकीन कयो पेर ईअं फ्रीज़ थी विया आहिनि जंहिंजी हद न आहे। सो इहो सिलसिलो त हाणे जारी रहंदो, अल्हम्दुलिल्लाह त सियारो बि आयो आहे, न त को वक़्तु अहिड़ो बि हो जो असां सीउ जे लाइ सिकूं पिया त सीउ कॾहिं ईंदो। सो हाणे त 1-2 सालनि खां वापसि सीउ बि घणो थियो आहे ऐं गर्मी जे मौसम में वरी गर्मी बि घणी थी थिए। इहे सॼो ॾींहुं मुंहिंजा कमकार पिया हलंदा, चांहि पीअंदसि, उन खां पोइ वेंदमि सिलाई करणु, जेके मशीन खे काफ़ी टाइम मिली चुको। तेल ॾिने खे काफ़ी देरि थी वई आहे त उहो मशीन खे एतिरो टाइम मिली वियो आहे जो मशीन रिलैक्स थी वई हूंदी। हाणे ज़रूरी आहे पंहिंजे टूल्स जो, पंहिंजी शयुनि जो, पंहिंजी मशीनरी जो ख़्यालु करणु। सो प्याली में चांहि हिन लाइ पीअंदी आहियां, मां तव्हां सां पहिरीं इहो शेयर कयो, जॾहिं जल्दी पीअणी हुजे त प्याली में। सो हाणे मां जल्दी इहा पीअंदमि चांहि, पोइ वरी उनखां पोइ सिलाई कंदमि 3 पहिरीं जे अज़ान ताईं। ऐं उनखां पोइ छा कंदमि या मां एतिरी देरि में केतिरो थी सिबी सघां, उहो तव्हां सां पोइ शेयर कंदमि। ही गिफ्ट टैग्स हुया जेके मुंहिंजी स्टूडेंट्स मूंखे ठाहे ॾिना। क्लास में फ्री पीरियड में वेही ॿारनि इहे ठाहिया त मां इन्हनि गिफ्ट पैकेट्स में विधा। ऐं ही लिफ़ाफ़ा हुया जिन में कुझु ख़र्ची जा पैसा हुया, त इन्हनि ते स्टैम्प हयो मां पंहिंजो। ही बैग्स आहिनि गिफ्ट्स जा, जंहिंमें उहे ई शयूं आहिनि जेके आमतौर ते मां सभिनी दीवाली ते ऐं इन्हनि ते विझंदी हुयमि, ईद ते। पोयां हे पटेवाला वेठा आहिनि, उन्हनि जा ॿार आहिनि, ही उन्हनि जे ॿारनि सां गॾु मां बि हेठि वेठी आहियां। ऐं हिते हे लाइन ठाराए उन्हनि खे गिफ्ट बैग्स जेके ॾिजनि पिया। हे असांजे स्कूल में आहे, मुंहिंजो हैदराबाद वारो स्कूल, हे उनजो जेको स्टाफ हुयो, मैनुअल स्टाफ, उन्हनि जे लाइ। ऐं उते हिकिड़े टीचर, क्रिश्चन टीचर, मैजिक शो बि करायो, उते ॿार इंजॉय पिया कनि। ऐं हे मां वई हुयमि, हिकिड़ो नर्सिंग इंस्टीट्यूशन आहे क्रिश्चन्स जो ई, उते। ऐं ही ब्रेसलेट्स जेके तव्हां ॾिसो था, इहा मुंहिंजी अमरीका मां हिकिड़ी क्रिश्चन फ्रेंड आहे, उन मूंखे ठाहे मोकिलिया हुआ। ऐं पैसा बि उनजा हुया घणा। ही सॼा उतां जा ॿार, स्टाफ जा ॿार, स्टाफ मोस्टली सॼो ग़रीब स्टाफ हुयो, त ही उन्हनि जे ॿारनि में। ऐं ही हिननि जे हथ में जेके तव्हां ॾिसो था सॉक्स, इहे मां सिबिया हुआ। ऐं हीअ उहा हेड उतां जी इंचार्ज हुई नर्सिंग होम जी, मूंखे हाणे नालो नथो अचे, विसरी वई आहियां टाइम सां गॾु गॾु। ऐं ही वरी जेके आहिनि, ही मुंहिंजे स्कूल में ड्यूरिंग द स्कूल टाइम में, त जेके बि उते पटेवालनि जा ॿार हुया या अहिड़े ग़रीब स्टाफ जा, त उन्हनि में मां इहे गिफ्ट्स विरहाया। इहे बैग्स मां पाण सिबिया कपिड़े मां, शयूं उहे ई छोकिरियुनि जूं छोकिरियुनि जे हिसाब सां ऐं छोकिरनि जूं छोकिरनि जे हिसाब सां। हे हुते हिकिड़े ग्रेस टाउन आहे, उनजी चर्च में मां वई हुयसि, उते हिननि ॿारनि खे जमा कयो। इहे बि सभु डिज़र्विंग ॿार, सभु ग़रीब ॿार, ऐं नंढियूं नंढियूं शयूं, नंढा नंढा गिफ्ट्स वठी एतिरा ख़ुशि पिया थियनि जंहिंजी का हद न आहे। इहो अजीब हिकिड़ो, मुंहिंजे लाइ इहो हिकिड़ो ॾाढो बहितरीनु कमु रहियो ज़िंदगी भर। क्रिसमस ट्री हुननि सजायो हो, हिते हरभुर पोज़ हणी फ़ोटो कढाइण जे लाइ मां इन्हनि सां गॾु बीठी हुयसि। सो इहे ॾाढियूं मुंहिंजूं ख़ूबसूरत यादियूं आहिनि। चांहि पी वरितमि, ऐं हाणे आयो फ्रूट वारो, त उनखां वरितमि केला, ऐं ज़ैतून हुयसि लाड़काणे वारा, ऐं नारंगी। बसि फ्रूट चाट खाइण जी मर्ज़ी हुई, सूफ़ पिया आहिनि फ्रिज में, त मां सुराण खे चयो, ॾाढ़ूं वग़ैरह ॿियो कुझु हिन वटि न हो, इहो ई हुयसि, जेको हुयसि उहो वरितोमांसि। सो सुराण खे चयो अथमि राति जो, बल्कि शाम जो ई चाट ठाहींदी, त ज़ैतूननि जी मौसम हुजे ऐं नारंगियुनि जी, ऐं चाट न खाइजे, त इहो त हाणे थी नथो सघे न। 5:30 थियण वारा आहिनि तक़रीबन, या 5:20 थिया हूंदा। मां जेके टुकड़ियूं कटियूं उहे सभु मां सिबी वई आहियां, ऐं ॻंढे करे ही स्क्वायर ब्लॉक्स बि ठाहिया अथमि। ब्लू कुझु बचियूं आहिनि ऐं ब्लैक ख़तमु थी वियूं, पर अञा इहे काफ़ी न आहिनि, त इहे अञा मूंखे ॿियूं कटणियूं पवंदियूं। ऐं हीअ मां कोशिशि कंदमि त राति जो देरि ताईं वेही सिबी छॾियां, या सुभाणे ताईं त हिनखे लाज़मी हलणो ई हलणो आहे। अगरि मां अॼु इन्हनि जा फ्रंट पीसिस जोड़े छॾियां, त वरी जेके बैक साइड आहे उहो कंप्लीट, यानी सिलाई कवर जी, उहा त लाज़मी सुभाणे ई थींदी।
सुराण सॾे थी, हाणे हलूं था ॿाहिरि। यकीनन फ्रूट चाट ठाहे वई हूंदी। छा हाल अहिवाल आहे सुराण? मज़ेदार। मिर्च न विधा अथई छा? हीअ फ्रूट चाट तयारु आहे। तारीख़ त खाईंदो कोन्हे ऐं आसवा जी असां कढी रखंदासीं, बाक़ी मां सुराण इंजॉय कंदासीं। हाणे हिन में मूंखे फ्रूट चाट में चाट मसालो न वणंदो आहे, सची ॻाल्हि इहा आहे। त असां हिन में कॾहिं बि न विझंदा आहियूं। पोइ घर में जंहिंखे बि चाट मसालो खपे त उहो हिन में पाण शामिलु कंदो ऐं असां हमेशह उहो अलॻि सां ई सर्व कंदा आहियूं। मां हिन में हाणे थोरा ॻाढ़ा मिर्च मिलाईंदमि, उनखां पोइ असां कढी रखंदासीं। सुराण खे चाट मसालो ॾाढो वणंदो आहे, उहा पंहिंजो विझी खाईंदी अलॻि सां। तो इहो आहे अॼु जो हाल अहिवाल। सुराण, राति जो असां छा था पचायूं? कुझु न कुझु भाॼियूं बचियल पियूं आहिनि, कुझु न कुझु फ्रिज में पियो आहे, फ्रेश मानी पचंदी त असां उन्हनि सां ई जेको आहे खाई वठंदासीं। मां नथी चाहियां त उहो ज़ाया थिए खाधो, असां ज़ाया न कंदा आहियूं कॾहिं बि। ऐं सुराण, ढक वारो को बॉक्स ॾिजांइ आसफा जे लाइ। टाइम थियो आहे अॼु जी टिप जो, टिप ऑफ द डे। तव्हांखे ख़बर आहे गुलनि जो त न, प्लांट्स जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे। ऐं हाणे दिसंबर में बारिशूं बि थींदियूं आहिनि हर साल, पेशन गोई बि आहे। त जॾहिं मींहुं वसे त मींहं जो पाणी जमा कयो, टब बाल्टियूं जेको बि तव्हां वटि था हुजनि उनखे पाणी में बारिश में रखो, उहो पाणी जमा कयो। ऐं जेके इंडोर प्लांट्स आहिनि, जेके ॿूटा शेड में छांव में रखण वारा आहिनि, उहो पाणी उन्हनि खे ॾियो। त छो त जेके ॿाहिरि आहिनि उन्हनि खे त कुदरती तरह बारिश जो पाणी मिली थो वञे, उहो बहितरीनु मिनरल वाटर आहे, जंहिंमें सभु उहे ताक़तूं शामिलु आहिनि जेके ॿूटनि खे खपनि। त जेके ॿूटा शेड में रखियल आहिनि, छांव में आहिनि या अंदरि आहिनि किथे बि, त पोइ उहो पाणी इन्हनि जे लाइ इस्तेमालु कजे त उन्हनि जे लाइ बहितरीनु आहे। त असां त नंढे हूंदे उहो पाणी जेको आहे मींहं जो जमा करे पीअंदा बि हुआसीं। सो पीअण लाइ मां नथी चवां, अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं जेके हिन ग़लाज़तूं कसाफ़तूं फ़िज़ा में मौजूदु हिननि लाइ मां इहो मशवरो न ॾींदमि। बाक़ी प्लांट्स जे लाइ बारिश जो पाणी जमा कयो, इंडोर प्लांट्स खे या शेड वारनि प्लांट्स खे त आराम सां उहो पाणी ॾेई सघो था। इहा ॾाढी हिकिड़ी सुठी टिप आहे, जिते मां पाण बि अमल कंदी आहियां। मूंखे यकीन आहे त तव्हांखे बि ज़रूरु इहा पसंदि ईंदी। हाणे ॻाल्हायूं था अॼु जी चङी ॻाल्हि जे बारे में। हिकिड़ो नंढिड़ो जुमिलो चवंदमि त हूंद जो शुक्र कयो। याने जेको कुझु तव्हां वटि आहे, जेको कुझु मौजूदु आहे, उन जो शुक्र कयो। हिकिड़ी हूंदी आहे अणहूंद, याने अण माना न ऐं हूंद माना हुजणु, याने कुझु न हुजणु। ॿियो हूंदो आहे हूंद, हूंद माना हुजणु। त हूंद जो शुक्र कयो। त ॾिसो, सभिनी खां पहिरियों त तव्हां वटि छा आहे, तव्हां थोरो गौर त कयो। तव्हां वटि सही सलामत हथ पेर अखियूं नूर सिहत आहे, इन खां वधीक ॿियो छा खपे? पोइ त कुझु बि घुरण जी त का गुंजाइश ई नथी बचे न। हिकिड़ो सिहतमंद जिस्म अलाह साईं ॾिए थो, सिहतमंद दिमाग़, त उनजो शुक्र अदा कजे। माज़ूरनि खे ॾिसो, मोहताजनि खे ॾिसो, पोइ पाण खे ॾिसो त तव्हां ॿियनि खां केॾा वधीक बहितर हालत में, बल्कि बहितरीनु हालत में आहियो। उनखां पोइ ॾिसो, सीउ आहे हिन महिल, शदीद सीउ थी रहियो आहे ऐं आस्ते आस्ते वधंदो पियो वञे। त तव्हां ॾिसो त तव्हां वटि गरम कपिड़ा आहिनि त शुक्र कयो, बंदि मज़बूत सुठा घर आहिनि त शुक्र कयो, सवड़ियूं कंबल आहिनि त शुक्र कयो, गीज़र ऐं हीटर लॻल आहे शुक्र कयो, या कोयला ॿारण जी हैसियत आहे या काठियूं ॿारण जी हैसियत आहे सीअ में त शुक्र कयो। अलाह साईं 3 टाइम खाधो ॾिए थो, कपिड़ो आहे तन ढकण लाइ, इज़त आहे, तालीम हासिल करण जा मौक़ा आहिनि, ज़रिया आहिनि, सुठो रोज़गारु आहे। त इहे शयूं जेकॾहिं नेमतूं ॻणणु शुरू कयो त उन्हनि जो त को अंत ई कोन्हे, को शुमार ई कोन्हे। त हूंद जो शुक्र कयो। इहो न ॾिसो त मूं वटि हे न आहे, मूं वटि गाॾी न आहे, मूं वटि सुठो घर न आहे, मूं वटि महांगा कपिड़ा न आहिनि। इहो न ॾिसणु घुरिजे। हमेशह इहो ॾिसो त आहे छा तव्हां वटि। पहिरियों जेको कुझु तव्हां वटि अवेलेबल आहे उनजो शुक्र करणु सिखो। पाण खां घटि वारनि ते थोरी नज़र विझो। फुटपाथनि ते माण्हू पिया आहिनि ऐं खाइण लाइ उन्हनि खे कोन्हे, गंद जे कचरनि जे ढिगनि मां माण्हू खाधो ॻोल्हे खाइनि था। तव्हांजे नज़रनि खां अहिड़ियूं तस्वीरूं, अहिड़ियूं पोस्टूं, अहिड़ियूं रिपोर्ट्स ज़रूरु गुज़रियूं हूंदियूं। उनखां अलावा मिसाल जे तौर ते, ऐं सची ॻाल्हि आहे त हाणे त ईअं चवंदे बि शर्म थो अचे त ॾाढो सीउ आहे, छो त असां वटि हर शइ आहे। असांखे सीउ खां बचाव जा सभु ज़रिया हासिल आहिनि। उहे माण्हू जेके फुटपाथनि ते सुम्हिया पिया हूंदा, जेके झुगियुनि में झूपड़ियुनि में
कखनि काननि जे घरनि में रहंदा हूंदा, तव्हां सोचो त उन्हनि वटि त कुझु बि हासिलु न आहे, त हिन शदीद सीअ में उन्हनि जी कहिड़ी हालत थींदी हूंदी। त जेको कुझु अलाह तव्हांखे ॾिनो आहे उनजो शुकुरु कयो। कंहिं शख़्सियत जे बारे में मूं पढ़ियो हो, मखदूम अमीन फ़हीम, उहो रेडियो ते कोई इंटरव्यू पिया ॾियनि, त उन्हनि खां कंहिं पुछियो त साईं ज़िंदगीअ खां तव्हांखे का शिकायत आहे? त चई त जेको माण्हू गिरहमानीअ जो भञी खाई सघे थो, पाणी जो गिलास खणी पी सघे थो, उनखे ज़िंदगीअ खां शिकायत करण जो को हक़ न आहे। केॾी वॾी ॻाल्हि आहे न। तव्हां इहो न ॾिसो त कंहिं चयो, तव्हां इहो ॾिसो लफ़्ज़ छा आहिनि। त सच इहो आहे त हूंद जो शुकुरु करणु घुरिजे। जेको कुझु तव्हां वटि आहे तव्हां करे सघो था, पंहिंजी मर्ज़ीअ सां हलो फिरो था, खाई पी सघो था ऐं ज़िंदगी जूं नेमतूं इंजॉय था कयो, इहा वॾी ॻाल्हि आहे। त जेको कुझु अलाह साईं तव्हांखे ॾिनो आहे उनजो शुकुरु अदा कयो। ऐं जेको हिकिड़ो चवणी हूंदी आहे सिंधीअ में, त हिननि जो त कीन जो कुनो ई चढ़ियो पियो आहे, यानी न कीन माना न, कोन्हे कोन्हे कोन्हे, नाहे, अणहूंदा, खुटल आहे, ईअं न करणु घुरिजे। मां त चवां थी जेकॾहिं तव्हांजो सिहतमंद वजूद आहे, तव्हांजो जिस्म सलामत आहे, तव्हांजो अकुलु सलामत आहे, त तव्हांखे त शिकायत करण जी कंहिं बि इंसान खे ज़रूरत ई न आहे। उहो पंहिंजे उन सिहतमंद जिस्म सां, पंहिंजे उन्हनि हथनि सां, पंहिंजी सलाहियतुनि सां, पंहिंजे अकुल सां पंहिंजा हालात बदिलाए सघे थो। त इन करे जेको कुझु तव्हांखे हासिलु आहे उनजो शुकुरु अदा कयो। जेको कुझु न आहे उनखे न ॾिसो, पाण खां घटि वारनि खे ॾिसो। त तव्हां ॾिसो त जेका तव्हां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो, लखे माण्हू अहिड़ा हूंदा जेके अहिड़ी ज़िंदगी गुज़ारण जी हसरत कंदा हूंदा। सो बहितर इहो आहे त हमेशह शुकुरु अदा कयो अलाह जो, उन्हनि नेमतुनि जो जेके तव्हांखे उन ॾिनियूं आहिनि। अॼु जो ही व्लॉग मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि ईंदो, ऐं इन्हनि ॻाल्हियुनि सां, इन चङी ॻाल्हि सां हिनखे ख़तमु था कयूं। त हूंद जो शुकुरु कयो, ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, ऐं अलाह साईं तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे। इनशाला ज़िंदगी रही त वरी सुभाणे फ्राइडे आहे, सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं। जेकॾहिं व्लॉग ठाहिण जहिड़ो मूंखे को मौक़ो मिली वेंदो त मां उहो बि चयो आहे त फ्राइडे ते मां ठाहे वठंदमि, न त फ्राइडे मुंहिंजे व्लॉग जी छुटी आहे, मोकल आहे। ठीकु आहे। सो इनशाला सुभाणे लाइव सेशन में मिलंदासीं अगरि अलाह चाहियो। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाहे।